अस्सलाम वालेकुम दोस्तों, शागिर्दो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार टॉपिक जे तरफ़ हलण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त फ़ौरन हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो त जीअं असांजी हर वीडियो बआसानी सां अव्हां ताईं पहुची सघे। टॉपिक जे तरफ़ हलिजे थो त सिजु असांजो तमामु वेझो सितारो। सिज निज़ाम शमसी जो मरकज़ी सितारो आहे। ज़माने क़दीम में माण्हुनि जो यकीन हुयो त सिज निस्बतन नंढो ऐं ज़मीन जे तमामु वेझो आहे, मगर अॼु असां इहो ॼाणी चुका आहियूं त क़दीम इंसानी सोच जे बरक्स ही तमामु वॾो आहे। उन जो क़तर ज़मीन जे क़तर खां तक़रीबन 100 गुना वॾो आहे ऐं ज़मीन खां 150 मिलियन किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। चंड जी निस्बत में 400 दफ़ा ज़्यादा परे आहे। सिज हिकु गरम गैसनि जे तमामु वॾे गोले नुमा आहे। ॿियनि तारनि जे बरक्स सिज हिकु वाहिद तारो आहे जेको ज़मीन जे क़रीब आहे। तमामु सारा सिज जी कशिश शकल जे करे उन जे चौधारी चकर लॻाइनि था। ॿियो नज़दीक तरीन तारो प्रोक्सीमा सेंचुरी सिज जे निस्बत 2,64,000 दफ़ा ज़्यादा दूर आहे। पर असां ॿई कंहिं तारे जे निस्बत में सिज जी बारे में ज़्यादा ॼाण रखंदा आहियूं। ॿियनि तमामु तारनि जे तरह सिज जी तवानाई बि उन वक़्तु पैदा थींदी आहे जॾहिं उन अंदरि मौजूदु मादे जो हिकु हिसो जोहरी टकराव जे करे तवानाई में तब्दील थिए थो। सिज जे अंदरूनी रदमल जे करे हाइड्रोजन गैस हीलियम में तब्दील थिए थी। सिज हर सेकंड जे बाद 4 मिलियन टन मादो ज़ाया कंदो आहे। उन जे तमामु वॾे जिसामत जे करे ही नुक़सानु उन ते असरअंदाज़ नथो थिए। पंहिंजी कुल 10,000 मिलियन साल जी ज़िंदगीअ में सिज 0.1% खां बि घटि मादो ख़र्च कंदो। शमसी हक़ाइक़नि में हिन जो मुफ़ासिलो ज़मीन खां 150 मिलियन किलोमीटर आहे ऐं हिन जो क़तर 1.39 मिलियन किलोमीटर आहे जेको ज़मीन जे क़तर खां 109 दफ़ा वधीक आहे। दर्जा हरारत सेंटर ते 15 मिलियन डिग्री सेंटीग्रेड आहे जॾहिं त हिन जी सतह ते 6000 डिग्री सेंटीग्रेड ऐं हिन जो गर्दश जो टाइम 27 ॾींहं आहे। असांजो टॉपिक पुॼाणी ते पहुतो। अल्लाह हाफ़िज़।